कंबर में गोलियूं हणी क़तल कयल चइनि ॿारनि जी माउ वहीदा चन्नो जे क़ातिल ॾेर रबन चन्नो जी गिरफ़्तारी लाइ ऐं सिटी पुलिस कंबर जे मुबैना नाजाइज़नि ख़िलाफ़ मक़तूला जे पीरसन पीउ माउ भाउ भेनरुनि ऐं ॿारनि पारां क़ुरान पाक खणी एहतजाज कंदे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कंदे इंसाफ़ जी घुर कई आहे। उन मौक़े ते साफ़िन अॻियां धाईंदे औरत जे पीउ अब्दुल लतीफ़ चन्नो, माउ मरियम, भाउ आशिक़ चन्नो ऐं भेनरुनि चयो त असांजी न्याणीअ खे संदसि ॾेर जवाबदार रबन चन्नो ऐं मुड़ुसु जवाबदार निसार चन्नो ऐं ॿियनि बेगुनाह कंबर में गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़तलु करे छॾियो आहे, जंहिंजे क़ातिल ॾेर खे कंबर थाणे जी सिटी पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। पुलिस असांखे सिर्फ़ु कूड़ा दिलासा ॾेई चुप कराए छॾे थी। हुननि चयो त 4 महीना अॻु असांजी न्याणीअ खे घरां कढी छॾियो हुयो, जेका हाणे असां सां गॾु रहंदी हुई, जिन खे ज़ालमनि कंबर में गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। संदसि खून सां इंसाफ़ कयो वञे। THN News अवाम जे ॾुखनि दर्दनि ऐं मसइलनि जे आवाज़ खे उजागर कंदड़ चैनल। Like, share, comments, and subscribe.